एको पेरो हेल्थ एंड क्लीनलीनेस सेहत ऐं सफ़ाई 1.1 पहिरें सबक जो पहिरों हिस्सो ओरल कम्युनिकेशन ज़बानी ॻाल्हि ॿोल डायलॉग गुफ्तगू बॉइलिंग एंड एग हिकु अंडो उॿारींदे ज़ाहिर आई वांट टू बॉइल एन एग ज़ाहिर मां हिकु अंडो उॿारणु चाहियां थो विल यू हेल्प मी रज़ा छा तूं मुंहिंजी मदद कंदे रज़ा यस आई विल हा मां कंदुसि टेक अ स्मॉल पॉट फ्रॉम द कबट मां हिकु नंढो थांव कढ ज़ाहिर हेयर द पॉट ही वठो थांव रज़ा प्लेट विथ वाटर हिनखे पाणी सां भर ज़ाहिर ओके ठीकु आहे रज़ा नाउ पुट दिस एग इन द वाटर हाणे इहो अंडो पाणी में विझ बी केयरफुल इट माइट ब्रेक ख़्यालु कञा इहो भॼी सघे थो ज़ाहिर हेयर यू आर ही थी वियो नाउ व्हाट शुड आई डू हाणे मूंखे छा करणु घुर्जे रज़ा पुट इट ऑन द स्टोव हाणे इहो चुल्हे ते रख द एग विल बी रेडी इन अबाउट 10 minutes अंदाज़न 10 मिंटनि में अंडो तयारु थी वेंदो ज़ाहिर दैट वाज वेरी इज़ी आसान हुयो आसान हुयो सवलो हुयो या असांजो हुयो क्लैपिंग प्लीज़